नलके जे लाइ जीअं ॿुधायूं तव्हांखे त 15,000 रुपया अलाह पाक जे सखी बाने असांखे अमानत मोकिली हुई, सदके जी अमानत मोकिली हुई त हीअ कंहिं बि ग़रीब मुस्तहिक माण्हूअ खे ॾियो, ठीकु आहे। हीअ मां अमानत तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। हीअ वठो, मां 10 अदद क़ुर मजीद 3 अदद बगदादी क़ाइदा वठी आहियां। हिकिड़ी भेण असां ॾे ही 500 रुपया बगदादी क़ाइदनि जे लाइ अमानत मोकिली हुई। ॿियो अलाह पाक जे सखी बानो आहे साईं, उन अमानत असां ॾे मोकिली हुई 2000 रुपया, नालो न ॿुधाइण जी शर्त ते। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं जीअं त कुझु ॾियारा अॻ में मां पंहिंजे सोशल मीडिया जे पेज ते हिकु मस्जिद जे लाइ गुज़ारिश कई हुयमि त उते 10 अदद क़ुर मजीद 3 अदद बगदादी क़ाइदनि समेत नलके बोरिंग जी ज़रूरत आहे। जंहिंखां बाद अलाह पाक जे सखी बाननि असां ॾे क़ुर मजीद जूं अमानतूं ऐं कुझु कैश नक़द पैसा मोकिलिया त जीअं बोरिंग में थी सघे, पर 2-3 ॾियारा गुज़री या न थियो त पोइ मां अलाह पाक हिकिड़े सखी बाने खे गुज़ारिश कयमि, जंहिंखां बाद हुन नलके जी अमानत असां ॾे मोकिली। ऐं माशाअल्लाह अॼु तव्हांजी मस्जिद में नलको लॻे पियो। इन खां पहिरियां जो मां उन जी वज़ाहत कंदो हलां, तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अलाह पाक जे सखी बाने असां ॾे ही 3100 रुपया मोकिलिया हुया। 3100 रुपये में तव्हां मिठाई ॾेई करे मां 10 अदद क़ुर मजीद 3 अदद बगदादी क़ाइदा वठी आहियां। उन भाउ लाइ छा चवणु चाहींदो? अस्सलातु वस्सलाम अलैका रसूलुल्लाह। साईं, हीअ जंहिं बि दोस्त कार ख़ैर जे कम में हिसो वरितो आहे, अल्लाह तबारक व तआला जे पाक घर में पाक क़ुर पाक वठी ॾिना आहिनि, या जहिड़ी बि तरह उन सुखने दर में कद में जेको बि तावन कयो आहे, अल्लाह ताला खां दुआ आहे त रब करीम उन जे रिज़्क़ रोज़ीअ में, माल में, बचन में बरकत अता फरमाए। आमीन साईं, आमीन। अच्छा साईं, उन खां बाद जीअं तव्हांजे ॾाढो अॻ में ॿुधायो मां त नलके बोरिंग जो कमु तव्हां वटि हले पियो हिन महिल बि। इहो बि ॿुधाइण ज़रूरी पियो सम्झां त इहा अमानत हुई, सभु कुझु अमानत हुई ॻोठ छॾिड़ा जे हिकिड़े मस्जिद जी। पर मूंखे हिन दफ़े निहायती अफ़सोस थियो उन्हनि जो, त ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि हुई जेकॾहिं मूंखां बग़ैर ई मुंहिंजे पोस्ट हलाइण खां बाद उन जी मदद थी वई आहे, पर उन्हनि ते बि कुझु फ़र्ज़ु हुयो त उहे असांखे इंफॉर्म कनि हा, ॿुधाइणु उन्हनि खे खपे हा। हुननि ॿुधाइणु गवारा न कयूं। कल्ह उन्हनि ॾे असां बोरिंग जो सॼो सामान खणी उहो उते पहुता आहियूं, गॾ होॾे विया अथनि, उस्ताद वारनि जी ॾिहाड़ी अलॻि ख़राबु कयूं, असां उते ॻोठ पहुता त ख़बर पई त हुननि जो बोरिंग जो मसइलो हल थी आहे, जंहिंजे बदिरां असां वरी उहा अमानत तव्हां वटि खणी आया आहियूं। नलके जे लाइ जीअं ॿुधायूं तव्हांखे त 15,000 रुपया अलाह पाक जे सखी बाने असांखे अमानत मोकिली हुई, उहा तव्हांजे लॻे पियो नलको। ऐं प्लस में ही 1000 रुपयो असां वटि आहे सदके जो, जेको मां हाली धार थो रखां, ही उन ॿार खे ॾींदुमि जेको तव्हां वटि हिते मदरसे में पढ़े पियो, तालीम पिराए पियो। हिकिड़ी भेण असां ॾे ही 500 रुपया बगदादी क़ाइदनि जे लाइ अमानत मोकिली हुई, पर माशाअल्लाह बगदादी क़ाइदनि जो थी वियो त हीअ वरी तव्हां ॿिए कंहिं कतब लाइजो। ॿियो अलाह पाक जे सखी बानो आहे साईं, उन अमानत असां ॾे मोकिली हुई 2000 रुपया, नालो न ॿुधाइण जी शर्त ते। त ही 2000 रुपया बि तव्हांजी अमानत साईं। हाणे हिन मां कोशिशि कजो त जेका पुराणी मशीन बि तव्हांजी नलकी भॻल आहे, ही कैश पैसा तव्हां वटि आहिनि, 2-3 रुपया विझी करे तव्हां मस्जिद जे लाइ मोटर वठिजो, ठीकु आहे साईं। जिन दोस्तनि तव्हांजी मदद कई आहे, इन्हनि जे बारे में छा चवणु चाहींदव? जन दोस्तनि असां सां ही मदद कई आहे, अल्लाह ताला खां दुआ आहे त रब करीम उन्हनि जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत अता फरमाए, ऐं अञा बि अल्लाह ताला उन्हनि खे गंज अता करे त हू पाक रब जे घर में या मिसकिननि खे मदद कनि, अल्लाह ताला उन्हनि खे गंज ॾींदो मदीने वारो। अच्छा साईं, मां हिकिड़ो तव्हां वटि ॾाढो डिसेंट बचिड़ो ॾिठुमि, ही सदके वारी मां अमानत उनखे ॾियां पियो, तव्हां सां वरी पोइ कचहरी कंदुमि। बाबा छा नालो तव्हांजो? मुंहिंजो नालो मोहम्मद हमज़ा। मोहम्मद हमज़ा। अबू छा कंदो आहे तव्हांजो? मुंहिंजो पीउ माज़ूर आहे। माज़ूर आहे। अच्छा पुटु, अलाह पाक जे सखी बाने असां ॾे सदके जी अमानत मोकिली ही त ही कंहिं बि ग़रीब मुस्तहिक माण्हू खे ॾियो, ठीकु आहे। ही मां अमानत तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। ही वठो पैसा। कंहिंखे ॾींदो इहे पैसा? मां पंहिंजे अबूअ खे ॾींदो। छा वठंदो अबू हुन मां? जेको वठे। जेको वठे। अच्छा हाणे मूंखे ॿुधायो, तव्हां सिपारो पिया पढ़ो या क़ुर मजीद? क़ुर मजीद। क़ुर मजीद। मूंखे क़ुर मजीद जी तव्हां आयत काई ॿुधाईंदव या मूंखे नात ॿुधाईंदव? नात ॿुधाईंदो। हलो ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, सिकऊं था नबीअ जे, रसिकऊं था नबीअ जे सन जा दीवाना, लसन जा दीवाना। अच्छा हाणे मूंखे माशाअल्लाह ज़बरदस्त
इहो ॿुधाए त तव्हां क़ुर मजीद जे कहिड़ो सिपारे में आहियो हिन वक़्तु? पहिरें सिपारे। सूरह यासीन ईंदो या आयतुल कुर्सी ॿुधायो। बिस्मिल्लाह आयतुल कुर्सी। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा अल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सुन्नतुन वला नौम लहू मा फ़ी समावाति व मा फ़िल अर्दि मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतूना बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्दि वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। माशाअल्लाह माशाअल्लाह। बाबा ही जेका भाउ तव्हां लाइ सदके वारी अमानत मोकिली हुई अबूअ खे ॾिजो, अबूअ खे चइजो त दुआ में ज़रूरु भाउ खे यादि रखे। ठीकु आहे, दुआ कंदोसि न हुन भाउ खे। जी माशाअल्लाह जी साईं माशाअल्लाह। तव्हांजो क़ुर मजीदनि जो बगदादी क़ाइदनि जो मसइलो हल थी वियो, नलको बोरिंग समेत बि तव्हांखे लॻी वियो, कैश तव्हांखे नक़द अमानतूं बि पहुचायूंसीं। हाणे हिन मदरसे लाइ तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, कहिड़ी शइ ज़रूरत आहे, तव्हां असांजे अल्लाह पाक खे सखी ॿारनि खे गुज़ारिश करे सघो था। सलात वसलाम अलैका या रसूल अल्लाह। तमामु असां दोस्तनि खे मुस्लमान भाइर जेके बि आहिनि अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत था फ़रमाए। हिन वक़्तु असांखे जेका मेन तकलीफ़ आहे उहा इहा आहे त हिन तव्हां ॾिसो था पाण नंढा ॿार वेठा आहिनि ॿाहिरि, असांखे सोलर प्लेट बि न आहे ऐं सोलर जो पखा बि न आहिनि। सो असां मुस्लमान भाइरनि दोस्तनि खे इहो अर्ज़ु था कयूं त अल्लाह ताला उन्हनि जी रिज़्क़ रोज़ी में बरकत था फ़रमाए। असां सां इहो तावन कयो त जीअं असांखे हिकु ॿ सोलर प्लेट बि वठी ॾियनि ऐं हिकु ॿ पखो बि वठी ॾियनि त जीअं असां ॿारनि खे चङी तरह सुहिणे नमूने सां पढ़ाए सघूं। छो जो तव्हां गर्मी ॾिसो था पाण इन करे टाइम बि ॿार घटि था ॾेई सघनि इन करे, ऐं जो पखो वग़ैरह हूंदो त ॿार वधीक वेहंदा, वधीक पढ़ाई थींदी। रब पाक भलाई कंदो, इंशाल्लाह ॿीहर तव्हां सां मुलाक़ात थींदी। पर असां जेको ई सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां ग़रीब मिसकीन माज़ूरनि बीमारनि जी असां मदद था कयूं, मदरसनि जी असां ख़िदमत था कयूं, इन जे बारे में छा चवणु चाहींदो? इन जे बारे में साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि फ़रमान आहे, अल्लाह ताला जो बि फ़रमान आहे, क़ुर पाक में बि ज़िक्र आयल आहे त जेको कंहिं मुस्लमान जी मदद करे थो इहा वॾी हिकिड़ी इंसानियत आहे। ऐं अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत था फ़रमाईंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब करीम तव्हांजी नेक तमन्नाऊं जाइज़ मक़सद पूरा कंदो। अल्लाह करीम ई तव्हांखे चाहियो आहे, रब करीम जंहिंखे चाहींदो आहे उन खां ई नेक कम वठंदो आहे। रब करीम तव्हांखे चूंडे करे हिन नेक कमनि में नेक कमनि जे लाइ चूंडियो आहे ऐं तव्हां खां रब करीम कमु वठे थो। दुआ आहे त अल्लाह ताला अञा ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत फ़रमाए, अञा तव्हांजे नेक कम में बरकत फ़रमाए, तव्हां खां रब करीम अञा वधीक नेक कमु वठे। वॾी महिरबानी। महिरबानी करो।